नाजरीन आवाज न्यूज में भली का राऊं यहाँ अली रजा मंगी यहाँ संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस कौमी सलामती कमेटी सिविल लाइन फौजी क़यादत के नुमाइंदनि ते बदल मुज़ाकराती कमेटी के बंदिश पयल तंज़ीम टीटीपी सां ॻाल्हियूं जारी रखण जो मैंडेट ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटी जो इन कैमरा इजलास हथियार फौज ऐं गुजनि इदारनि ऐं सियासी पार्टियुनि जे सरबराहनि वफ़ाक़ी वज़ीरनि आला सिविल तोड़े पार्लियामानी क़यादत शिरकत कई। ज़रियनि मौजूदु फौजी क़यादत इजलास के बंदिश पयल तंज़ीम टीटीपी सां ॻाल्हियुनि खां आगाह कयो। DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम ऐं कोर कमांडर पेशावर फेज़ हमीद ब्रीफिंग ॾिनी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा मेंबरनि जे समूरनि सवालनि जा जवाब पिणु ॾिना। फौजी क़यादत ब्रीफिंग में ॿुधायो त मुज़ाकराती कमेटी आइन जे दायरे में रही TTP सां ॻाल्हियूं करे रही आहे। हतमी फ़ैसिलो पार्लियामेंट जी मंज़ूरी ऐं मुस्तक़बिल जी फ्राहम कयल रहनुमाई ऐं इतफ़ाक़ राय सां थींदो। TTP सां थींदड़ ॻाल्हियुनि जी निगरानी लाइ साइड कमेटी जोड़ण ते इतफ़ाक़ शिरकत कंदड़नि उमेद ज़ाहिर कई आहे त अफ़गानिस्तान पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थियण न ॾींदो। कराची समेत सिंध के मुख्तलिफ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। कराची डिवीज़न में तेज़ वसकारे खां पोइ हेठाहीं वारनि इलाइक़नि में पानी बीच वियो। रोड रस्ता तालाउनि जो ॾेख ॾियण लॻा। शारा फैसल अहमद जिना रोड यूनिवर्सिटी रोड समेत ॿियनि हंधनि ते बदतरीन ट्रैफिक जैम। सदर नाज़माबाद गोलीमार सादी टाउन नार्थ नाज़माबाद लियाकताबाद औरंगी टाउन क्लिफ्टन साइट एरिया गुलशन इकबाल गुलिस्तान जोर समेत ॿियनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ लोड शेडिंग ऐं गर्मी जे सतायल शहरनि सुख जो साथ कयो। ठटे सिजावल टन मोहम्मद खान घोड़ाबारी धाबे जी जाती गुलामुल्ला मातली अमनाबाद बुरड़ी शाह करीम नसीराबाद ठरी मीरवा हिंगोरजा टनोगीर अली सुईगे सिपीर वसन में वसकारो। मीरपुर खास में दुकान की चित्ता बरसाती पानी निकाल करण दौरान करंट लगन सबब नौजवान फौत। बलूचिस्तान वासियुनि लाइ रहमत ज़हमत बणिजी वई। कोयटा में तेज़ वसकारे बाद हर तरफ़ तबाही। सरियाब रोड ते छित किरण सबब छॾणा दबजी फौत। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पानी घरनि में काहे पियो। सूबाई हुकूमत कोयटा में एमरजेंसी लागू करे छॾी। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में ज़ोरदार बरसात। हेठाहीं वारा इलाइक़ा पानी हेठि अची विया। कोरंग नाले जे तेज़ वहकिरे में लुड़ी वियल 4 ॿारनि खे बचायो वियो। पाक फौज ऐं पुलिस रेस्क्यू ऑपरेशन में हिसो वरितो। 4 ॿारनि खे बचाइण लाइ नाले में टिपो ॾींदड़ हिकु ॼणो लुटी वियो। मूंखे सभु ख़बर आहे त साज़िश में केरु मुलविस आहे। असांखे ईअं भित सां लॻाए वियो त ख़ामोश न वेहंदुसि। सभु कुझु ॿुधाए छॾींदुसि। असांखे ड्रेजारे धमकाए मजबूर कयो पियो वञे त हिन इम्पोर्टेड हुकूमत खे तस्लीम करियूं। हिकु वीडियो रिकॉर्ड करे रखी आहे। मूंखे कुझु बि थियो त उहा वीडियो बि साम्हूं अची वेंदी। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो पंजाब में रिथियल नंढी चूंड में धांधलीअ जी साज़िश कई पई वञे। मौजूदा इलेक्शन कमीशन ते एतबार नाहे। मुल्क जे मसइलनि जो वाहिद हल त साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि में आहे। हुकूमत IMF जी शर्त मंज़ूर कंदी। अवाम ते बिजली बम किराए छॾियो। बिजली जो बुनियादी अघु 7 रुपया 91 पैसा मरहलेवार वधाइण जी मंज़ूरी ॾिनी वई। पहिरें मरहले में जुलाई में बिजली 3 रुपया 50 पैसा महांगी कई वेंदी। अगस्त में भी 3.5 रुपया बिजली महांगी थींदी। 3 मरहले में अक्टूबर में 91 पैसा फी यूनिट साफ़ थींदे बाद विधो इज़ाफ़ी बाद बिजली जो फी यूनिट 24 रुपया 82 पैसा थींदो।
इक़्तिसादी राब्ता कमेटी लग्जरी गैर ज़रूरी शयुनि जी दरामद ते पाबंदी ख़त्म करे छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जी सदारत हेठ इक़्तिसादी राब्ता कमेटी जे इजलास में अफ़गानिस्तान मां पाकिस्तानी करंसी में दरामद जी इजाज़त खां सवाइ 5 लाख टन कणक दरामद करण जी इजाज़त ॾिनी वई। वर्ल्ड फूड प्रोग्राम तहत अफ़गानिस्तान जे लाइ 1,20,000 टन कणक दरामद जी मंज़ूरी ॾिनी वई। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती हमले जी जांच में अहम अखबराई। पाबंदी मढ़ियल तंज़ीम जो सेल कमांडर गिरफ्तार। इत्तलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चवणु आहे त कराची में पाबंदी मढ़ियल BLF जे कमांडर के हॉक्सवे वारे इलाइक़े मां गिरफ्तार कयो वियो, जंहिं जांच दौरान इंतहाई अहम इंकशाफ कया आहिनि। गिरफ्तार दहशतगर्द कराची में BLF जे स्लीपर सेल जो सरबराह है। कराची यूनिवर्सिटी धमाके में औरत सां हिकु ॿियो शख्स भी मौजूद हो। धमाके में 4 किरदार हुआ जिनकी सुञाणप थी चुकी है। गिरफ्तार दहशतगर्द पंहिंजी तंज़ीम के कमांडर खलील बलोच जे हुक्म ते हसास ठिकाणनि में कराची यूनिवर्सिटी में चीनी उस्तादनि जे रेकी कंदो रहियो। आपघाती हमलो कंदड़ औरत जे मुड़िस हफ्तान बशीर ज़ैब नाले दहशतगर्द सां मुलाक़ातूं कयूं। आपघाती हमले जो मास्टरमाइंड ज़ैब है, जेको पाड़ेसरी मुल्क मां पाकिस्तान में दाख़िल थियो हो। जांच शुरुआती मरहले में है, जंहिं करे उन मुल्क जो नालो न ॿुधाइण चाहींदासीं। दहशतगर्द वॾे मुल्कनि जी मदद सां असांजे मुल्क में कार्रवायूं कंदा आहिनि त जीअं हिते पाड़ेसरी सीड़पकारी न थी सघे। दहशतगर्द पाकिस्तान में अदम इस्तेहकाम पैदा करणु चाहिनि था। दहशतगर्दनि खे क़ानून ज़रिए सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। को बि इहो न सोचे त हू रियासत खां वॾो आहे। इत्तलात वारे सिदरे वज़ीर शर्जील इनाम मेमण जी पुलिस ऑफिसरनि ऐं मुर्तज़ा वहाब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा साथ तुर्की जी ज़मीनी फ़ौज जे सरबराह जनरल मूसा जी मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापनि पेशावरनि मामलनि ते ॻाल्हियूं। सिक्योरिटी सूरतहाल ते बि ख़्यालनि जी ॾेवट कई वई। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाकिस्तान तुर्की लाॻापनि खे ख़ासि अहमियत ॾिए थो। ॿिन्ही मुल्कनि जा तारीख़ी सक़ाफ़ती मज़हबी लिहाज़ खां वेझा लाॻापा आहिनि। चिड़ ॾियारींदड़ तक़रीर में सहूलियतकारीअ जे केस में गिरफ़्तार अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर MQM अॻवान बाबर गौरीअ खे कराची जी दहशतगर्दी तौरु अदालत में पेश कयो वियो। अदालत बाबर गौरीअ खे 7 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सिंध पुलिस मूजिबि बाबर गौरीअ ते चिड़ ॾियारींदड़ तक़रीर में सहूलियतकारीअ जो इल्ज़ाम आहे ऐं संदसि ख़िलाफ़ साइड सुपर हाईवे थाणे ते केस दाख़िल थियल आहे। बाबर गौरीअ जो चवणु आहे त संदसि ख़िलाफ़ समूरा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। तहरीक इंसाफ पंजाब हुकूमत तरफां 100 यूनिट मुफ़्त बिजली जे ऐलान ते सुप्रीम कोर्ट खे ख़त लिखी छॾियो। फवाद चौधरी पारां लिखियल ख़त में चयो वियो आहे त पंजाब खे बहरान मां कढण लाइ वॾे वज़ीर जो फॉर्मूला सियासी फ़ाइदे लाइ आहे। इहो फ़ैसिलो अदालती हुक्मनि जी भञकड़ी आहे। अदालत हुक्म ॾिनो हो त पंजाब जो वॾो वज़ीर 22 जुलाई ताईं सिर्फ़ ज़ाब्ते जा इख्तियार इस्तेमालु कंदो। हमज़ा शहबाज जो मुफ़्त बिजली ॾियण वारो पैकेज जारी आहे। पंजाब में ग़रीबनि खे मुफ़्त बिजली ॾियण जी सुठे क़दम खे अदालतुनि में खणी वञण बदिरां ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम खे मुफ़्त में बिजली फ़राहम कई वञे। पंजाब में गरीब के मुफ्त बिजली ॾियण जी सुठे क़दम खे अदालतुनि में खणी वञण बदिरां ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम खे मुफ़्त बिजली फ़राहम कयो। छा ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत फितने खान खे पालण ऐं उन जो ख़र्च भरण लाइ आहे? महिनत करियो, हसद न करियो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरीम नवाज़ जो फवाद चौधरी के ख़त ते रद्द अमल। मिस्टर भुट्टो की हुकूमत खत्म हो चुकी है। सारे मुल्क में मार्शल लॉ नाफिज कर दिया गया है। कौमी और सूबाई असम्बलियां तोड़ दी गई हैं। सूबाई गवर्नर
और वजीर हटा दिए गए। अलबत्ता आइन को मनसूख नहीं किया गया। इसके बाद हिस्सों पर अमल दरामद रोक लिया गया। आमिर ज़ियाउल हक़ पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे जमहूरी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण वारे गैर आइनी अमल खे 45 साल मुकमिल। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां सॼे मुल्क में कारो ॾींहुं मल्हायो वियो। रैलियूं कढण जो सिलसिलो बि जारी। 5 जुलाई 1977 ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जमहूरी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण वारे अमल ख़िलाफ़ सिंध असेंबली में ठहराव मंज़ूर। पीपल्स पार्टी जे MPA हीर सूद ठहराव ऐवान में पेश कयो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम में वणाई मेंबरनि ठहराव ते बहस में हिस्सो वठंदे चयो आहे त 5 जुलाई मुल्की तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। उन दिहाड़े जमहूरियत जो क़त्ल थियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क के तरक्की वठाए रहियो हो, पर संदसि हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे हिकु आमर इक़्तिदार ते कब्ज़ो कयो। 11 सालनि ताईं हुक्मरान कंदड़ आमर मुल्क में दहशतगर्दी, इंतहापसंदी ऐं क्लाशनकोफ कल्चर खे हथी अथई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 5 जुलाई 1977 खे मुल्की तारीख़ जो कारो ॾींहुं क़रार ॾिनो। संदसि चवण आहे त ज़ियाउल हक़ जी आमरियत पाकिस्तान में इंतिहा पसंदी, क्लाशनकोफ ऐं हीरोइन कल्चर जे माउ आहे। पाकिस्तान जंहिं मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे उन जा पेरा ज़ियाउल हक़ जे कारे दौर सां मिलनि था। ज़ियाउल हक़ पाकिस्तान जे सियासी तौर मुआशी ज़िंदगीअ में लिसानियत ऐं फ़िरक़ेवारियत सोच जो ज़हर भरियो। पीपी मुल्क में आइन, जमहूरियत ऐं पार्लियामानी बालादस्तीअ जी मुहाफ़िज़ किरदार अदा कंदी रही। कंडियारो वेझो बदख्शाख में वहिंजण दौरान 3 नींगर बुॾी विया। हिकु ॼणो फौत, 2 ॿारनि खे बचायो वियो। फौती नींगर जी सुञाणप ॻोठ छबड़ मंगरियो वासी सखावत मंगरियो तौर थी। ॻोठाणनि में नींगरनि काशान ऐं उमर मंगरियो खे बचाए वरितो। बादशाहपुर वेझो शेख वाही वट भंगवार बिरादरी जे ॿिनि धिरुनि में संगावती तकरार तान छेड़ो। हथियार बंदनि जी फायरिंग में मोटरसाइकिल सवार मारिजी वियो। गोलियूं लॻण सबबि उस्ताद नूर मोहम्मद भंगवार मारिजी वियो। 2 औरतूं ज़ख़्मी। मदेरी जे ग़रीबाबाद पाड़े में कार इल्ज़ाम हिन भाउ हथां भेण क़त्ल। जवाबदार हाकिम जतोई पंहिंजी भेण फौज़िया खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करे। खैरपुर जे मीरबाग कैनाल में लुढ़ंदड़ लाश हथायो। 15 पुलिस आख़िशाब पुल भरिसां लाश कटराए सिविल अस्पताल पहुंचायो। लाश जी सुञाणप गुल मोहम्मद फुलपोटो तौर थी। घोटकी बाईपास तां हिकु शख़्स जो लाश हथायो। लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सखर वेझो तमाचाणी थाणे जे हद में महर ऐं शेख बिरादरी जे ॿिनि धिरुनि में छेड़ो। हिकु ॼणो मारिजी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी। मक़तूल जी सुञाणप अवेस महर तौर थी। ॿिन्ही धुरियुनि में छिकताण ते ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि हिकु धुर जो पखी ॿी धुर जे ज़मीन में घिड़ण तां छेड़ो थियो। वधीक जांच न कराई। गौसपुर में ज़हरीलो खाधो खाइण सबबि नींगरी फौत थी वई। संदसि अमड़ ऐं भेण बेहोश थी वयूं। ज़हरीलो खाधो खाइण सबबि नींगरी खुशबू सुमरो फौत थी वई। बेहोश थी वियल संदसि अमड़ ऐं भेण खे अस्पताल पहुंचायो वियो। बाडर वेझो राइस केनाल में ॿुॾी वियल नौजवान जो लाश हथ कयो वियो। मक़ामी टोबन बासित अली खोखर जो लाश कढी वरितो। लाश घर पहुचण ते कोरां। मदेजीअ वेझो ॻोठ शाह मोहम्मद जखरो वासी ॿुॾी वियल नींगर सजाद जखरे जो लाश केसर केनाल मां हथ अची वियो। बोदर फार्म वेझो ॻोठ गुलू मेघवाड़ में नींगरी तलाउ में ॿुॾी फौत थी वई। पूनम मेघवाड़ जो लाश घर पहुचण ते कोरां। शिकारपुर में नींगर के मुबैना तौर बदफैली जो निशानो बणायो वियो। मुतासिर नींगर जे वारसनि जो प्रेस क्लब आॾो एहतजाज। नींगर ऐं संदसि वारसनि इल्ज़ाम मढ़ियो आहे त जवाबदार लाल नुमाची बदफैली जो निशानो बणायो आहे। पुलिस हदबंदी जो जवाब ॾियण ऐं फरियाद नथी ॿुधे ऐं न ई जवाबदार खे गिरफ़्तार करे थी। जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। घोटकी
कराची में अगवा थी वल ब नौजवान शफकत कोरी ऐं सनी राजपूत बाज़ियाब न थी सघिया। मुखबिन जे वारसनि ऐं शहरनि में बाज़ियाबीअ लाइ प्रेस क्लब खां ए सेक्शन थाणे ताईं एहतजाज जी रैली कढी रहियो। हज जा रुकन सुभाणे खां शुरू थी रहिया आहिनि। कोरोना वायरस खां पोइ पहिरियों भेरो 10 लख हज पांधीअड़ा हज जी सादत हासिल कंदा। सॼे मुल्क मां सऊदी अरब में हज पांधीअड़नि जी आमद मुकमल थी चुकी। ऐं सॼे मुल्क जी सिंध में बि ईद अल अज़हा वेझो ई माल पिड़ियुनि ते रश वधी वई। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास, शहीद नज़राबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में महांगाई सबबि जानवरनि जी ख़रीदारी न हुजण बराबरि माल जे वापारियुनि तोड़े ख़रीदारनि जूं दाहूं।